मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जंहिं पूरी काइनात खे ख़लक़ियो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह ताला इन पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलामु अलैकुम दोस्तो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, ही सिंधी ग्रामर जी वीडियो ज़मीर मौसूल ऐं ज़मीर जवाब मौसूल जे हवाले सां ठाहियां पियो। लेक्चर जी तरफ़ हलण खां पहिरीं जेके दोस्त मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि ऐं अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट्स कनि। तव्हांजा कमेंट्स मूंखे इनकरेज कंदा त आउं वधि खां वधि सुठी वीडियोस ठाहे तव्हां ताईं पहुचायां। दोस्तो, ज़मीर मौसूल मौसूल जी माना आहे विसाल या मेलाप। माना मां ज़ाहिर आहे त मेलाप थिए किन जुमलनि जो त उनखे असां मौसूल चवंदासीं। अॻिते पढ़ूं था, अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में साॻे फ़ेल जे ॿिनि भाङनि खे पाण में मिलाइनि। माना ज़मीर जेके मौसूल हूंदो आहे उहो साॻिया फ़ेल जेके हूंदा आहिनि उन जुमिले खे पाण में मिलाईंदा आहिनि ऐं हिकु करे छॾीनि। मिलाइनि ऐं हिकु करे छॾीनि, तिन खे ज़मीर मौसूल चइबो आहे। छा चइबो आहे? ज़मीर मौसूल चइबो आहे। मिसाल, जो, जा, जेका, जंहिं, जिन, जेके, जेको वग़ैरह। अच्छा, जिन दोस्तनि खे जेकॾहिं डेफिनेशन यादि न आहे त को इशू न आहे। पेपर में इन जा सिर्फ़ु मिसाल ईंदा ऐं उन मां असांखे पुछा कंदा त ही ग्रामर में छा आहे, ज़मीर मौसूल आहे, ज़मीर जवाब मौसूल आहे, या ज़मीर मुबहम आहे, या ज़मीर इस्तफ़ाम आहे। त बहितरीन चॉइस मुंहिंजे हिसाब सां इहा आहे त तव्हां उन जा सिर्फ़ु मिसाल यादि करे छॾियो त ही ज़मीर मौसूल जा मिसाल आहिनि, ही ज़मीर जवाब मौसूल जा मिसाल आहिनि, ही ज़मीर मुबहम जा मिसाल आहिनि, ही ज़मीर इस्तफ़ाम जा मिसाल आहिनि। XYZ का बि डेफिनेशन आहे त उन जा मिसाल यादि करे छॾंदा आहिनि, तव्हांखे डेफिनेशन यादि करण जी ज़रूरत कोन पवंदी। त बहितरीन चॉइस इहा आहे त मिसाल हिननि जा तव्हां रटे छॾियो त ही ज़मीर मौसूल जा मिसाल आहिनि। हाणे जुमिलो कीअं ईंदो? हाणे मिसाल पहिरीं पवंदा, जो, जा, जेका, जंहिं, जिन, जेके, जेको वग़ैरह। ॿ टे मिसाल आहिनि। त इहे मिसाल तव्हां यादि हूंदा न, तव्हांखे MCQs हल करण में तमामु सवलाई थींदी। त जो, जा, जेका, जंहिं, जिन, जेके, जेको वग़ैरह इहे सभु ज़मीर मौसूल जा मिसाल आहिनि। हाणे ॾिसो पेपर में कीअं ईंदो। पेपर में ईअं ईंदो त ही उहो माण्हू आहे जेको काल्ह शहर में ॾिठो हुयोसीं। पेपर में इन जो जेके ऑप्शन अचनि था उहे माना हीउ सुवालु जेको आहे ॿिनि तरीक़नि सां ईंदो। या त चवंदो हिन मां ज़मीर मौसूल ॻोल्हियो, ठीकु आहे न, या चवंदो हिन में जेको इस्तेमालु थियल आहे इहो ग्रामर में छा आहे, ज़मीर मौसूल आहे, ज़मीर जवाब मौसूल आहे, या ज़मीर मुबहम आहे, या ज़मीर इस्तफ़ाम आहे। ठीकु आहे न, इन तरीक़े सां ईंदो। या त चवंदो हिन जुमिले में ज़मीर मौसूल ॻोल्हियो। कहिड़ो आहे ज़मीर मौसूल? माण्हू आहे, जेको आहे, काल आहे, शहर आहे, ॾिठो आहे। अहिड़े तरीक़े 4 ऑप्शन ॾिनल हूंदा। तंहिं करे आउं तव्हांखे चवां पियो, जेकॾहिं तव्हांखे हिननि जा मिसाल यादि हूंदा तव्हां आराम सां ज़मीर मौसूल ॻोल्हे ईंदा। त हाणे हिन में हिन जो मिसाल, ही उहो माण्हू आहे जेको काल शहर में ॾिठोसीं। हिन में जेको छा आहे, इहो ज़मीर मौसूल आहे। छा आहे? ज़मीर मौसूल आहे। ठीकु आहे न। त असां वटि पेपर में ईअं ईंदो त हीउ जुमिलो ॾिनल हूंदो ऐं चवंदो हिन मां कहिड़ो ज़मीर मौसूल आहे, माण्हू, जेको, काल, या शहर जेको बि आहे XYZ। या त ईअं लिखियलु हूंदो त हिन में ज़मीर मौसूल ॻोल्हियो हिन जुमिले में। ठीकु आहे न। त इहे जेके आहिनि मिसाल तव्हां यादि करे छॾंदा, तव्हांजी सवलाई थींदी। उन खां पोइ ॿियो मिसाल आहे, ही उहो किताबु आहे जंहिंजो हिकु हिसो अहमद वटि बि आहे। हिन में जंहिं छा आहे? जंहिं जेको आहे ज़मीर मौसूल आहे। ठीकु आहे। त ई थियो ज़मीर मौसूल। हाणे हलूं था ज़मीर जवाब मौसूल जी तरफ़। अच्छा दोस्तो, ज़मीर जवाब मौसूल छा खे चइबो आहे? अहिड़ा ज़मीर जेके ज़मीर मौसूल जे जवाब में कमु अचनि ऐं जुमिले खे ॻंढींदा हुजनि, तिन खे ज़मीर जवाब मौसूल चइबो आहे। माना ही ज़मीर जवाब मौसूल हुई, ज़मीर मौसूल जे जवाब में कमु ईंदा। कंहिं में कमु ईंदा? ज़मीर मौसूल जे जवाब में। मिसाल ॾिसूं था,
अच्छा, हिन जा मिसाल जेकॾहिं तव्हां रटे छॾींदा, यादि करे छॾींदा त तव्हांखे डेफिनेशन यादि करण जी ज़रूरत कोन पवंदी। मिसाल सो, सा, से, तंहिं, तिन वग़ैरह, इहे जेके मिसाल आहिनि ज़मीर जवाब मौसूल जा मिसाल आहिनि। पेपर में कीअं ईंदो, पेपर में इन तरीक़े सां हिकिड़ो जुमिलो ॾिनल हूंदो ऐं तव्हांखे चवंदो हिन में ज़मीर जवाब मौसूल ॻोल्हियो, या त ईअं चवंदो त हिन में जेको सा इस्तेमालु थियल आहे इहो ग्रामर में छा आहे, ज़मीर मौसूल आहे, ज़मीर जवाब मौसूल आहे, या ज़मीर मुबहम आहे, या ज़मीर इस्तफ़ाम आहे। ठीकु आहे, त अहिड़े तरीक़े 4 ऑप्शन ॾिनल हूंदा। जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदा मिसाल त हीअ ज़मीर जवाब मौसूल जा मिसाल आहिनि त तव्हां आसानी सां टिक ईंदा त इहो ज़मीर जवाब मौसूल आहे। पेपर में ई जुमिलो ॾिनल हूंदो, जेका पेन तो ॾिनी सा गुम थी वई। हाणे हिन में सा छा आहे, सा ज़मीर जवाब मौसूल आहे। ठीकु आहे न। उन खां पोइ आहे जेको रुमाल तो आंदो सो फाटी वियो। हिन में सो छा आहे, सो ज़मीर जवाब मौसूल आहे। हीअ हुआ 2 जुमिला ऐं हीअ नंढिड़ो जेको आहे सिंधी ग्रामर जे हवाले सां लेक्चर। मूंखे उमेदु आहे त हीउ लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।